नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसूद बुरगड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त यूनियन काउंसिल हटड़ी के चेयरमैन सईद कामिल शाह पारां यूसी हटड़ी के मुख़्तलिफ़ ॻोठनि के गरीब ऐं मुस्तहिक़ ख़ानदाननि में राशन विरायो, जंहिंमें 150 राशन जा कटा विराया विया। इन मौके ते यूसी हटड़ी के चेयरमैन सईद कामिल शाह साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त आउं मोहतरम शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो सचो सिपाही आहियां। जीअं ई असांजे चेयरमैन बिलाल भुट्टे ज़रदारी ऐलान कयो त असां गरीब मुस्तहिक़ माण्हुनि खे घर घर वञी राशन पहुचायो है त असां हुन जे हुकुम ते अमल करे रहिया आहियूं। हिन चयो आहे त मूं हेसी ताईं 2500 खां 3000 माण्हुनि में राशन विराए चुको आहियां। अञा 1500 खां 2000 मुस्तहिक़ माण्हुनि ताईं राशन पहुचाईंदुसि। हिन जो वधीक चवणु हो त असांजी पार्टी हमेशह पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कई ऐं अॻिते बि कंदी रहंदी। हिते हमल मरीअ जो ॻोठु आहे ऐं जुम्मू खान खोसो आहे, सो एतिरा ॻोठ तक़रीबन 30-35 ताईं ॻोठनि ताईं हिते तक़रीबन 150। हिते जी जेका असांखे थोरी ॾिसो, हे मूं जेका लेट कई हुई कुझु बैग्स जे करे थोरा घटि हुओ। हिते असांजे महिरबानी असांजे असुलु पहिरीं हिन तक जो जेको हीरो हो न शर्जिली नाम मेमण, उन जी महिरबानी हुई अॼु, त उन कुझु बैग मूंखे उमाणिया हुआ अॼु। बाक़ी हूअं सभु असां पंहिंजो विरायो आहे हेसि ताईं। यूसी हटड़ी में तक़रीबन घणा माना बैग यूसी हटड़ीअ में हेसि ताईं साईं 2500 खनि थिया आहिनि, पर अञा बि मुंहिंजे हिसाब सां माना 1500 खनि अञा बि, तॾहिं आउं पूरी यूसी क्लियर करियां। असांजी हटड़ी यूनियन काउंसिल में 63 ॻोठ आहिनि। असांजी उमेदु आहे 63 ॻोठनि खे ई ॾींदासीं, ग़रीब माण्हू जेके बि आहिनि। ऐं कामिल शाह असांजो चेयरमैन साहिब सां गॾु आहियूं असीं, बिल्कुलु असांजी यूसी क्लियर कंदासीं। ग़रीब माण्हू गरीब तबिको इलाही जेको सो असां ऑब्ज़र्व करण आया आहियूं त आया हिते मुस्तहिक़ माण्हुनि खे जेको राशन मिली रहियो आहे हिन ॾुखे वक़्त में। ऐं सम्झा थो यूसी हटड़ीअ जो साईं कामिल शाह तमामु सुठो कमु पियो करे ऐं असां जेको आहे सो हुन सां गॾु आहियूं। ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे हेतिरनि ॻोठनि खे सपोर्ट करणु पंहिंजी तरफ़ खां, ऐं इहो जेको आहे सो हिन खां वॾो को बि ख़िदमत जो कमु एप्रीशिएट था कयूं ऐं तमामु बहितरीनु आहे हिकिड़ो जेको अमल आहे न इहो। अगरि हूंदो इंशाल्लाह कुझु ॻोठ रहनि था जेके कुझु वक़्त में पूरा थींदा, छा करे साईं ॿुधायो त कुझु जेके आहे हुनजी राशन जी शॉर्टेज लॻी पई आहे, जीअं पूरा थींदा ॿियनि ॻोठनि खे ॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो